आसनो नाज़रीन प्रोग्राम जवाब खपे सां गॾु मां आहियां इम्तियाज़ मीर। जहिड़े तरीक़े सां सुप्रीम कोर्ट जे अंदरि चीफ जस्टिस साहब बि चयो त ताक़त जो मुज़ाहिरो करिणो आहे त वञी असेंबली जे अंदरि कयो, कंहिंखे बि रोके नथो सघिजे, माण्हू आने करे वोट जो हक़ उनखे इस्तेमालु थियणु खपे। ऐं डी चौक ते को प्रोग्राम न थींदो, पर गवर्नमेंट चए थी त असांजो प्रोग्राम ज़रूरु थींदो और असांखे ॿी जॻह ते वञी उहे कंदा, पर ताक़त जो मुज़ाहिरो ज़रूरु। मूंखे हिते टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे सीनियर रहनुमा, सीनियर सियासतदान, सूबाई वज़ीर मोहतरम जनाब इम्तियाज़ अहमद शेख साहब। सर तव्हांखे वेलकम चऊं था पंहिंजे प्रोग्राम में। महिरबानी तव्हांजी। सर चीफ जस्टिस सां रिमार्क सुप्रीम कोर्ट जे अंदरि जेके हुया त कंहिंखे बि को माण्हू आने करे वोट लाइ नथा रोके सघूं, छा चवंदव सर? ॾिसो, असां त इहो आईने में क्लियर लिखियलु आहे, जेको बि काफ़ी ॾींहंनि खां बहस हिन ते हले थी पई, त जेसिताईं को वोट पंहिंजो ख़िलाफ़ु कंहिंजे ॾिए थो ऐं पोइ हुनजे ख़िलाफ़ु कार्रवाई थी सघे थी। बाक़ी कंहिंखे वोट ॾियण खां रोकणु त कंहिं बि कानून में कोन्हे। आइन में ऐं जेके बि कानून आहिनि उन्हनि में इहो ई आहे त वोट जो हक़ हर कंहिंखे आहे ऐं वोट अची ॾे। असेंबली में वञण खां कंहिंखे रोके कोन थो सघिजे। इहो इस्तलाहूं जेके आहिनि कानून जी मुख़्तलिफ़ इंटरप्रेटूं इहे पीटीआई वारा कंदा रहिया। सही। त पोइ हाणे वरी विया आहिनि हे पंहिंजे हिन में हिकिड़ी पंहिंजी क्लैरिफिकेशन वठणु सुप्रीम कोर्ट खां। उन में बि सुप्रीम कोर्ट जो सुभाणे परीहं ऐं 2-3 ॾींहंनि में ऑब्ज़र्वेशन अची वेंदी त वधीक शयूं क्लियर थी वेंदी। सर सुप्रीम कोर्ट इहो बि चयो आहे त ताक़त जो मुज़ाहिरो तव्हां पंहिंजो असेंबली जे अंदरि कयो अची करे। इहो असेंबली जी जेकी आहे असेंबली जा मसइला असां ॾे न आहिनि, उते हल थियणु खपनि। बिल्कुलु सही चयो आहे चीफ जस्टिस साहब। हिन वक़्तु वोट पूरा करणा आहिनि अपोज़िशन खे, उहे पूरा करे। इमरान ख़ान पंहिंजा 172 वोट संभाले, उहो हुन खां संभाले कोन था थियनि पिया। त हाणे इहो जेको हिननि जा जलसा करणु या जुलूस कढणु, त इन सां त को असेंबली जे हिन वोट ते फ़र्क़ु न पवंदो। इन करे हुननि सही चयो आहे त तव्हांजो असेंबली जी गेम आहे त असेंबली में वञो। अगरि पोइ कंहिंखे सियासी जलसा जुलूसनि जो वक़्तु अचे त हुनमें ज़रूरु कयो। बाक़ी अगरि तव्हांखे वोट ऑफ नो कॉन्फिडेंस खे मुंहुं ॾियणो आहे ऐं तव्हां जलसो वञी दरगही में वञी कयो था त उनजो कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? छा थो फ़र्क़ु पए? ऐं तव्हां जलसे में बि गार गंद करे ऐं मतिलबु घटि वधि कंहिंखे ॻाल्हाए था मोटी अचो। इहा त अजीब मंतक आहे जेका इमरान ख़ान करे थो ऐं असांखे त सम्झ में नथी अचे त उन सां हुनखे कहिड़ो फ़ाइदो पुॼंदो। ऐं हाणे त चओ थो त डी ज़ोन पंहिंजो जेको इलाइक़ो आहे पंहिंजो डी चौक ते जलसा जुलूस बि कोन थींदा। पोइ हाणे इस्लामाबाद में वञी जलसा करे उन सां को फ़र्क़ु न पवंदो। हिनखे असेंबली में ई मुंहुं ॾियणो पवंदो। सर सीनियर सियासतदान हो, इख़लाक़ी तौरु गवर्नमेंट जेको आहे 14 माण्हुनि खे नोटिस कयो, ॿी तरफ़ उनखे चए थी वापसि अचे। इख़लाक़ी तौरु त मेजॉरिटी ते ख़तमु थी चुकी आहे गवर्नमेंट जी। बिल्कुलु सही था चओ था। इहे 14 वोट हिननि जा माइनस कयो त पोइ हुननि वटि का मेजॉरिटी नथी रहे पई। भली असां इतिहादी दोस्त जेके आहिनि पार्टियूं अथनि उहे बीठियूं हुजनि, पोइ बि हुननि जी हुकूमत ख़तमु थी वई आहे। हाणे इन मां तव्हां अंदाज़ो कयो जेको हिननि जी ज़बान आहे, जेको हुननि जो लहजो आहे, जेको हुननि जी फेस हुननि जी नज़र थो अचे शिकिलनि मां, उन मां सम्झी वञो त उहो पंहिंजी इहा गेम हारे चुका आहिनि ऐं पंहिंजी अक्सरियत ते विञाए चुका आहिनि। ऐं मां सम्झां थो त उहा उन्हनि खे पाण खे ख़बर आहे इहा थोरा ॾींहं आहिनि, उन खां पोइ इहा हुकूमत न रहंदी, छो जो उहे अक्सरियत में न आहिनि ऐं माण्हू उन्हनि खे छॾे विया आहिनि, पंहिंजा ई माण्हू छॾे विया आहिनि। सर चौधरी बिरादरान अञा ताईं फ़ैसिलो कोन कयो आहे। MQM बि तक़रीबन करे वरितो आहे, बाप पार्टी जे माण्हुनि बि ओके कयो आहे। अञा ताईं चौधरी भाइर जेके आहिनि इंतज़ारु कराइनि था, छा सबबु आहे सर? ॾिसो, हाणे इहा त मां नथो ॿुधाए सघां छा आहे, पर पोइ छा वजूहात आहिनि। पर हर कंहिं पार्टी खे पंहिंजो फ़ैसिले करण जो हक़ आहे, पंहिंजी पार्टी पॉलिसी खे अॻिते वधाइण जो हक़ आहे। उहो ज़रूरु फ़ैसिलो कंदा, छो जो काफ़ी उन्हनि सां बि ॻाल्हियूं थी चुकियूं आहिनि ऐं जेतिरी क़दुरु मूंखे ख़बर आहे ऐं थोरनि ॾींहंनि में ख़बर पइजी वेंदी। अञा ॾींहं पिया आहिनि। ॾिसो, OIC जी कॉन्फ्रेंस ख़तमु थिए त अञा सूरत हाल वधीक वाज़े थी वेंदी। सर माइनस इमरान ख़ान, माइनस पूरी PTI गवर्नमेंट। ॾिसो, हाणे त शयूं अॻिते हली वियूं आहिनि। या PTI जी गवर्नमेंट ई वेंदी। सॼो मुल्क में विगोड़ त इन्हनि ई कयो आहे। इहे वज़ीर, इहे काबीना या वज़ीर आज़म, मुल्क जी महांगाई, बेरोज़गारी ऐं जेका इक़्तिसादी सूरत हाल, इन सॼी ज़िमेदारी पूरी हुकूमत ते आहे न। हिकिड़ो इमरान ख़ान वेंदो त छा थो फ़र्क़ु पए? मां सम्झां थो त सभई वेंदा इंशाअल्लाह। सर तव्हांजी पंहिंजी बि मौजूदगी हुई, जीअं त सिंध हाउस ते हमिलो थियो, अॼु सुप्रीम कोर्ट जे अंदरि बि उन ते वॾो अफ़सोस जो इज़हार कयो वियो आहे। तव्हांजी मौजूदगी बि, तव्हां बि उते प्रेज़ेंस हो, बाद में आयो, जेकी भॼ ड्रा थी, इन ते छा चवंदा? ॾिसो, ॾाढी अफ़सोसनाक सूरत हाल आहे। असां त सम्झूं था त इहो सिंध ते हमिलो आहे। इहे जेके हाउस आहिनि हुते, बलोचिस्तान हाउस, सिंध हाउस ऐं प्लस ॿियनि सूबनि जा जेके हुते हाउसिस आहिनि, इहे
ये निशानियूं आहिनि उन सूबनि जूं, इहे सूबनि खे रिप्रेज़ेंट कनि थियूं। इन्हनि जी हिफ़ाज़त फेडरल गवर्नमेंट जी ज़िम्मेदारी आहे, पर अफ़सोस सां चवणो पए थो त वज़ीर दाख़िला ऐं हुनजी टीम या हुनजी पुलिस या हुनजा ऑफिसर कंहिं बि सिंध हाउस जे तहफ़ुज़ लाइ कुझु न कयो, बल्कि इन्हनि जेके इहे हुया बदमाश जेके PTI जा छोकिरा जेके आया उन्हनि खे पूरी सहूलियतकारी ॾिनी वई ऐं उन्हनि खां पोइ वरी उन्हनि उते हमिलो कयो। त मां सलाम थो पेश कयां सिंध पुलिस खे जेका उते मौजूदु हुई, जेका उते आम तौर ते बि उते रहंदी आहे उनजी हिफ़ाज़त लाइ, लेकिन बुनियादी तौर ते ज़िम्मेदारी इस्लामाबाद पुलिस जी हुई। उन्हनि उते हिमत कई सिंध पुलिस वारनि ऐं उन्हनि खे बचाए कढियो, पर हू हमिलो त करे चुका। अगरि इहा सिंध पुलिस न हुजे हा त थी सघे थो त वॾी का खूनरेज़ी बि थी सघे पई ऐं मतिलबु ॿियो नुक़सान बि थी सघे पियो। पर हीउ जेको आहे मां सम्झां थो त सूबे पूरे ते हमिलो आहे। PTI जो इहो सिंध दुश्मन पॉलिसी जेका असां चवंदा आहियूं बार बार, उहा ज़ाहिर थी करे इन शइ खे। उहे एॾा माना हवास बाख़्ता थी विया आहिनि त हाणे घरनि ते हमिलो था कनि पिया ऐं गंदी ज़बान ॻाल्हाइनि था पिया। शेख रशीद चए थो त असां गवर्नर रूल लाइ मां मशवरो ॾेई आयो आहियां, ॿिए ॾींहुं सिंध हाउस ते हमिलो थो कराए पियो ऐं हुनजी पुलिस जेका नथी करे, इहा हिकिड़ी ज़हनीत छो थी करे त हू पंहिंजी इहा सियासी जंग हारे चुका आहिनि ऐं हुकूमत हुनजी वञण वारी आहे ऐं हाणे उहो अहिड़नि हथकंडनि ते लही आया आहिनि जिन सां मतिलबु मुल्क जे जेके फेडरेशन जे अकाइन में बदगुमानी पैदा थिए ऐं उनजी ज़हननि खे ख़राबु करे। मां सम्झां थो सिंध जे माण्हुनि ॾाढी हिनखे सीरियसली वरितो आहे त सिंध हाउस ते हमिलो करणु। ऐं उते उन वक़्तु जॾहिं इहो हमिलो थियो मां मौजूदु हुउसि उते असां पाण में हुआसीं जेके हुया या ॿिया महिमान जेके हूंदा आहिनि आमतौर ते, उहे ई उते हुया। कोई बि मतिलबु MNA MPI प्लस अगरि कोई MNA MPA कंहिं ॿिए सूबे जो रहे थो अची त ॾोह त कोन्हे, अॻु में बि रहंदा रहिया आहिनि। ऐं यकीन रखो मां पाण पंजाब हाउस में रहियो आहियां खोड़ दफ़ा, बलूचिस्तान हाउस में रहियो आहियां, त हिन में को ॾोह त न हूंदो आहे त को किथे रहे या मतिलबु का ख़राबु ॻाल्हि त न हूंदी आहे। अगरि कमिरो न हूंदो आहे किथे ॿिए कंहिं हाउस में, इहे हाउस वारा ई असांखे वठी ॾींदा आहिनि साईं हिते रश आहे तव्हां हुते रहो हली। अगरि हीअ हुते रहिया त मूंखे ॾोह त कोन कयो, पर हुते अहिड़ो क़िस्म जो शयूं पैदा कयूं आहिनि सूरत हाल ऐं हिकिड़ो अहिड़ो मंदरु पेश कयो वियो आहे कि सिंध हाउस में रहण को वॾो ॾोह आहे, का ख़राबी आहे। असांखे ॾाढो अफ़सोस थियो इन ॻाल्हि ते। इहा PTI जी सोच जेका आहे उहा हुनजे वज़ीरनि जी ॻाल्हियुनि मां ऐं हुननि जे बयाननि मां ज़ाहिर थी। वॾी महिरबानी मोहतरम जनाब इम्तियाज़ अहमद शेख साहब, सीनियर रहनुमा, सीनियर सियासतदान, सूबाई वज़ीर मूंसां गॾु हुया। उन्हनि जो मौक़िफ़ तव्हां ॿुधो त अॻिते छा थियणो वारो, माइनस गवर्नमेंट थींदी, सिर्फ़ु इमरान ख़ान माइनस न थींदो। ब्रेक जो टाइम थियो आहे, ब्रेक खां पोइ था